हिकिड़ो हमरा तमामु ग़रीब हो, महिनत कंदो हो, मज़ूरी कंदो हो, उन मञा पंहिंजो पेट गुज़र कंदो ऐं उन मञा ई खाईंदो पींदो हो। त हिकु ॾींहुं अची मुल्क में ॾुकार पियो, खाइण पीअण जे लाइ कुझु बि न रहियो, मज़ूरी बि न रही, का शइ न रहियो। त नेठि उहो हमरा वीचारो घर जा टपण ऐं सामान खपाइण लॻो। त उहे घर जा टपण ऐं सामान बि खपाए छॾियईं, बाक़ी हुन वटि का शइ न रही, हुन वटि कुझु बि न रहियो। सिर्फ़ु हिकिड़ी माई खां सवाइ ॿियो कुझु बि न रहियो। हाणे हुन हमरा जी माई हुजे, माई तमामु चालाक ऐं होशियारु हुजे, चालाक औरत हुजे। त हिकु ॾींहुं मुड़ुस खे चवणु लॻी त वञी किथे कमा, ॿिए हंधि वञु, हाणे त पाण बुख था मरूं, घर में खाइण लाइ का शइ बि कोन्हे ऐं घर में जेके टपड़ हुआ सो बि तो विकिणी छॾिया। इन माई जो मुड़ुसु थोरो अॿोझ हो, थोरो आलो भोलो हो। त हिते उहो चवणु लॻो हुन माई जो मुड़ुसु त आउं वञी किथे कमायां, किथे महिनत करियां, का शइ कोन्हे मुल्क में त ॾुकार पुॼी वियो आहे। त हिते उहा औरत चालाक हुई, उहा चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त तूं वञु बादशाह वटि, बादशाह जी धीउ शहज़ादी जी अॼु शादी आहे, वञी बादशाह खां कुझु न कुझु घुर, तोखे बादशाह ॾेई छॾींदो। त उन माई जो मुड़ुसु वियो वञी बादशाह वटि, बादशाह जी धीउ जी शादी हुजे शहज़ादी जी। त बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत मूंखे कुझु न कुझु ॾे। हाणे हमरा आलो भलो हो, इहा ख़बर कोन हुई त छा घुरां ऐं हुनखे माई बि कोन ॿुधायो त हीअ शइ घुरिजी। त बादशाह चयो तोखे छा ॾियां? त हिन चयो कुझु न कुझु ॾे। त बादशाह चयो फलाणी जॻह ते मुंहिंजी ज़मीन आहे, मुंहिंजी ॿनी आहे, उहा आउं तोखे ॾियां थो, वञी पोख कमा, वञी खपा, उहा ॿनी तोखे आई तुंहिंजी आहे। ऐं हमरा उतां आयो घर, त उनजी ज़ाल उहा माई उहा औरत उन खां पुछणु लॻी त छा खणी आयो, मूंखे ॾे आउं खायां। त उन माई जो मुड़ुसु चवणु लॻो त खाइण जे लाइ त आउं कुझु कोन खणी आयो आहियां, ऐं बादशाह मूंखे हिकिड़ी ॿनी जो टुकुर ॾिनो आहे, उहा ॿनी आहे। बादशाह चयो वञी पोख खा, वञी खपा। त माई चवणु लॻी त निभागा कुझु खाइण लाइ वठी अची हा, या ॿियो कुझु वठी अची हा, पाण खायूं पीऊं हा, पेट गुज़र पंहिंजो करियूं हा, पर हाणे ॿनी खे पाण छा कंदा हिन बंजर ॿनी खे। हाणे उन ॿनी खे पोखाइण जे लाइ पाण त का शइ कोन्हे, लाज़मी उनखे पाण ॿनी खे खिड़ायूं, ढगा हुजनि, हर हुजनि, पाण वटि त का शइ कोन्हे, पंहिंजे दर ते कुझु बि कोन्हे जो पाण उन ॿनी खे पोखायूं, बंजर ॿनी खे। त उहा औरत उहा माई पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻी त तूं कंहिं कम जो कोन आहीं, हिकिड़ो कमु बि कई पर उहो बि जॾो करे आहीं। त माई मुड़ुस खे चवणु लॻी त चलो ठीकु आहे, ॿनी मिली, ॾिसूं था को न को मसइले जो हल कढां थी। त उहा माई पंहिंजे मुड़ुस खे वठी सिधो वई उन ॿनी ते जेका बादशाह उन्हनि खे ॾिनी हुई। हाणे माई मुड़ुस खे चवणु लॻी त जीअं आउं करियां ईअं तूं मुंहिंजे पोयां कजांइ, मुंहिंजी कापी कजांइ, मुंहिंजी नक़ल कजांइ। त मुड़ुसु चवणु लॻो माई खे त भले ठीकु आहे। माई जो मुड़ुसु थोरो आलो भोलो हो, जीअं माई चवंदी हुई ईअं कंदो हो। ॿनी खे हुतां ॾिसे, ज़र हुतां ॾिसे, ज़र हुतां ॾिसे, ऐं उनजो मुड़ुस बि पोयां उहो बि ईअं करे। ऐं हिते माण्हू ॾिसनि हेॾां होॾां आसे पासे वारा, त माई माठि करे वेहो रहे। त उते पासे में कुझु झंग हो, उते 7 चोर रहंदा हुआ। उन 7 चोरनि इन माई खे ॾिठो ऐं चवणु लॻा त हीअ माई करे छा थी, ॿनी खे जांचे पई, ज़र हेॾां जांचे, ज़र हेॾां जांचे, ऐं वरी माण्हू मटनि था त माई वेहो रहे माठि करियो। चोरनि खां बि इहा ॻाल्हि न रही, त उन्हनि मञा हिकिड़ो चोर आयो उन माई वटि, ऐं उन माई जो मुड़ुस बि वेठो हुजे, ऐं उन माई खां पुछा करणु लॻो त तूं हिन ॿनी में छा ॻोल्हे पई, ज़र हिते ॻोल्हीं, ज़र हिते ॻोल्हीं, ऐं माण्हू अचनि था तूं माठि करे वेहो रही, हिन ॿनी में तूं छा ॻोल्हे थी। त माई चवणु लॻी त आउं कुझु बि नथी ॻोल्हियां, माई चालाक ऐं हरामड़ी हुजे। त हिते चोर ज़िद करणु लॻो ऐं वरी पुछा करणु लॻो त सची सची ॿुधा छा ॻोल्हे थी। माई हरामड़ी हुजे, माई चवणु लॻी त तोसां हिकिड़ी ॻाल्हि करियां थी, पर ॻाल्हि कजां कंहिंसां न। त चोर चवणु लॻो त आउं ॻाल्हि कंहिंसां कोन कंदसि, ॿुधा छा आहे। त माई चवणु लॻी त मुंहिंजे अबे ॾाॾे जो ख़ज़ानो आहे पुराणे टाइम जो, उहो हिन ॿनी में पूरी लाइ तक़रीबन 6-7 देॻूं थींदियूं उन ख़ज़ाने जूं। हाणे उहो हिन ॿनी में पूरी लाइ, हाणे हू त मरी हलिया पर असांखे ॿुधायूं कोन, पर एतिरी ॻाल्हि कई वञि पर मरी हलिया ॿुधायूं कोन त ख़ज़ानो कहिड़ी जॻह ते आहे। असांखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाइनि ॿनी पंहिंजी में ख़ज़ानो आहे, असीं जेको आहे सो ख़ज़ानो ॻोल्हियूं पिया। ऐं माई चोर खे चवणु लॻी त इहा ॻाल्हि मूं तोसां कई आहे, पर इहा ॻाल्हि कजां कंहिंसां न, मतां केरु अचे उहो ख़ज़ानो हितां ॻोल्हे ऐं कढी वञे हलियो, असां ग़रीब आहियूं, असीं केॾां वेंदासीं। त चोर चवणु लॻो त आउं इहा ॻाल्हि कंहिंसां बि कोन कंदसि। उहो चोर वापसी वियो हलियो उन ॿियनि चोरनि ॾांहुं, ऐं माई जेको आहे सो पंहिंजे मुड़ुस खे वठी सिधो घर हली वई। ऐं उन चोर सिधो उन पंहिंजे जेका साथी चोर हुआ न उन्हनि खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाए त हीअ माई ख़ज़ानो ॻोल्हण आई, हिन ॿनी में ख़ज़ानो आहे। त हुननि चोरनि छा कयो, सॼी राति उन ॿनी खे जेको अची खेड़ियो ख़ज़ानो ॻोल्हण जे लाइ, सॼी ॿनी खेड़े छॾियूं। हाणे ख़ज़ानो हुजे त हिननि खे मिले, माई त हिननि खे जेको आहे सो बेवकूफ़ बणाए वई। हिननि सॼी राति उन ॿनी ते हर हलाया, 7 चोरनि ॿनी खे खेड़े ऐं पाण हलिया विया, ख़ज़ानो हिननि खे कोन मिलियो। सुबुह जो जॾहिं उहा माई अचे, उनजो मुड़ुसु ॿई अचनि त ॿनी हिनजी खिड़ी पई हुजे। माई ख़ुशि थियणु लॻी ऐं चवणु लॻी तजुर्बो मुंहिंजो जेको तरीक़ो हो सो कामयाबु अची वियो। सो माई छा कयो, ॿनी खिड़ी पई हुई,
बनी खे उहो पोखाई। बनी माशाल्लाह सुठी थी। कुझु टाइम गुज़रियो, बनी सुठी थी, सुठो मुनाफ़ो थियो उन माई खे। माई उन मञा जेको आहे सो पंहिंजो सुठो पैसो कमायो उन बनी मञा ऐं उनखे जाम पैसो मिलियो। माल वरितईं, हर शइ वरितईं, उन वटि हर शइ थी वई। ऐं एतिरा पैसा बचाया जो हुन हिकिड़ो सोन वरितो जेको देगिड़ो फुल थी वियो। एतिरो सोन वरितईं, माना देगिड़ो सोन जो करे वई। ऐं उहो देगिड़ो सोन जो हिकिड़ी अहिड़ी जॻह ते लिकाए छॾी ऐं चवणु लॻी त कंहिंखे ख़बर न पए। ऐं मुड़ुस खे बि चईं की असां ॻाल्हि न कॼी। त ज़ाल मुड़ुस उहो सोन जो देगिड़ो हुननि लिकाए छॾियो। जॾहिं इहा ख़बर उन चोरनि खे पई त माई सुठो कमायो आहे हिन बनी मञा ऐं हिननि वटि सोन बि आहे जाम, हुतां माण्हुनि खां ख़बर पइजी वई उन चोरनि खे। त उहा 7 ई चोर आया उन माई वटि ऐं माई खे चवणु लॻा त तो जेका मिल्कियत ठाही आहे हिन बनी मञा ऐं तो वटि खज़ानो बि आहे, इन में असांजो हिसो आहे, असांखे ॾे, छो त उहा बनी तुंहिंजी असां खेड़ी हुई, तो उहा पोखाई कई। हाणे इहो खज़ानो ऐं मिल्कियत असांजी थींदी। माई चालाक हुजे ऐं चवणु लॻी त आऊं कॾहिं तव्हांखे कोन ॾींदसि, हू मुंहिंजो आहे, खज़ानो बि मुंहिंजो आहे, बनी बि मुंहिंजी आहे, मूं तव्हांखे मिनत कोन कई हुई त तव्हां वञी बनी खेड़ियो। त माई उन्हनि खे घटि वधि ॻाल्हायो ऐं उन्हनि खे कुझु बुरो भलो चयो। त चोर चवणु लॻा त माई खे त तूं केॾांहुं वेंदे असां खां, असीं तोखे ॾिसी रहंदासीं। त उहे चोर विया हलिया। उन मंझि हिकिड़ो चोर चालाकी करे ऐं उन घर मंझि लिकी वेही रहियो। ऐं उहा औरत बि होशियारु हुजे, हरामणी हुजे, उन चोर खे ॾिसी वरितो त चोर अॼु मुंहिंजे घर में लिकियो आहे। 6 चोर विया हलिया, 7 चोर उते लिकी वियो ऐं माई उन चालाक औरत ॾिसी वरितो। त माई हिते चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे थोरी देरि खां पोइ त खज़ानो मूं फलाणे हंधि लिकायो आहे, इहा ख़बर न पए। माई मिड़ी चालाकी कई त मुड़ुस चवणु लॻो त तो खज़ानो इहो किथे लिकायो आहे, पंहिंजो सोन जो देगिड़ो। त माई चवणु लॻी त पंहिंजो घर जो जेको दर आहे उन जे अॻियां ज़मीन में मूं जेको आहे सो उहो पूरे छॾियो आहे। त चोर खे इहा ख़बर पई, चोर उहो ॿुधी वरितो। चोर ॾाढो ख़ुशि थियो। ज़ाल मुड़ुस सुम्ही रहिया, माई त कई चालाकी। त उहो चोर आयो, दर जे अॻियां खोटे त ॾिठे त वाक़ई देगिड़ो पियो हुजे। हाणे राति ऊंधा हुजे, माई हरामणी उन देगिड़े खे मिटी विटी सां भरे छॾियो। सो उहो चोर उहो देगिड़ो कढंदे ऐं राति ऊंधा जाम हुजे, उहो देगिड़ो चोर खणंदे ऐं सिधो आयो पंहिंजे साथियुनि चोरनि वटि ऐं चवणु लॻो त खज़ानो मूंखे मिली वियो आहे। हाणे हमरा जेॾी महिल इहो सोन जो देगिड़ो जेको हुजे, सोन त हुजे न हुन में, ख़ाली देगिड़ो हुजे जंहिंमें मिटी भरियल हुजे, ढके लेटाए ॾिसनि त अंदरि मिटी हुजे। त चोर चवणु लॻा त माई वॾी हरामणी आहे, वॾी चालाक आहे, पाण खे बेवकूफ़ बणाए वई, मिटी जो देगिड़ो पाण खे ॾेई छॾी। त चोर मायूस थी हलिया। चोर चयो सुभाणे हिननि खे वरी ॾिसंदासीं। ऐं माई बि हरामणी हुजे। चोर वरी आया, माई खे चवणु लॻा तो असांखे बेवकूफ़ बणायो, मिटी जो देगिड़ो असांखे ॾेई छॾी, तो सुठो कोन कयो, तोखे असीं ॾिसी रहंदासीं। त माई चयो मूंखे जेको करिणो हुजे वञी करियो। त चोर विया हलिया ऐं उन मंझि हिकिड़ो चोर वरी चालाकी करे उन घर में लिकी वेही रहियो। त माई हरामणी, माई बि ॾिसी वरितो त अॼु बि चोर लिकियो आहे। त माई पंहिंजे मुड़ुस खे सभु कुझु सम्झाए छॾियो त तूं हीअं मूंखां पुछा कॼी। त मुड़ुस चवणु लॻो माई खे, भला सची ॿुधा तो खज़ानो रखियो किथे आहे? त माई चवणु लॻी त खज़ानो मूं रखियो आहे ॿाहिरि जेको वणु आहे पंहिंजे घर जे अॻियां, वॾो हिकिड़ो वणु आहे, उन वण जी चोटी ते जेको आहे सो टारी हिकिड़ी में मूं थेली हिकिड़ी आहे या ॻंढड़ी, उन में उहो सोन हणी मथे मूं टंगे छॾियो, कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी। त इन जो ॻाल्हियूं उहो लिकियलु चोर हो उन ॿुधी वरितियूं। त उहो चोर ॾाढो ख़ुशि थियो। माई त चालाक हुई, हरामणी हुई। त चोर जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, चोर सिधो आयो पंहिंजे साथियुनि वटि ऐं उन्हनि खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त वण जे मथे चोटी ते उन में सोन पियल आहे, ॻंढड़ी ॿधी छॾी आहे उते मथे। त उहे साथी सभु आया उन वण वटि। त उन मंझां हिकिड़ो मथे चढ़ियो चोटी ते। हाणे ऊंधा हुजे, राति हुजे जाम, ऊंधा में उन्हनि खे ॾिसण में आई त वाक़ई हिकिड़ी मथे ॻंढड़ी ॾिसण में अचे पई कारी कारी। हाणे असुल में उहा ॻंढड़ी न हुजे, माखी हुजे, माखी जो मनारो हुजे, माखी वेठल हुजे उन चोटी ते। हिननि खे राति जो ॾिसण में आई ऊंधा में कारी कारी। माई बि हरामणी हुजे, माखी बि तमामु का छिती हुजे। त हिते उहो हमरा चढ़ियो ऐं चवणु लॻो उन्हनि खे त वाक़ई ॻंढड़ी मथे पई आहे। त वञी हिनखे थोरो हथु लाथईं त हिकिड़ो मखो उॾरियो अची हमरा खे टंग में चक हणी वियो। त हमरा ई टंग ते खणणु लॻो। त हेठनि चोरनि चयो त छा पियो करीं, इन ॻंढड़ी मुंहिंजा सोन कढियो लिकाई पियो छा? त उहो हमरा चवणु लॻो त आऊं सोन लिकायां कोन थो, पर अलाए छा मूंखे खाई वियो आहे टंग में। त वरी ॿियो मखो हुन हमरा खे चोर खे खाई वियो छाती में। त वरी छाती में धकु हणणु लॻो। त हिते हेठनि चोरनि ॾिठो त हीउ पाण सां बेईमानी करे पियो, मथे इहे सोन कढियो ऐं लिकाए पियो। त वरी ॿिए खे मोकिलियूं त ॿियो बि मथे वियो, उन सां बि इहो मसइलो थियो। त हेठनि चोरनि सोचियो त हीउ पाण सां बेईमानी कनि पिया। ईअं हिकिड़ो हिकिड़ो कंदे सभु मथे चढ़ंदा विया। आख़िर में रहियो उन चोरनि जो हिकिड़ो सरदार। उहो चवणु लॻो त हीउ मुंहिंजा साथी मूंसां बेईमानी कनि पिया, मथे यका चढ़ी वेही रहिया आहिनि, हेठि लहनि बि कोन पिया। हाणे उहा ख़बर न हुई त उन्हनि खे माखी जा मखा खाइनि पिया। त जॾहिं उहो उन चोरनि जो साथी उहो सरदार चढ़ियो मथे,
हाणे हुन वण टारी ते ही सभु चढ़िया, वज़न थी वियो जाम। जॾहिं हिन वारो साथी बि चढ़ियो त हुन टारी ते त उहा टारी थी टुटे, माखी वारी। सभु किरिया हेठि पट ते, ऐं उहो माखी जो मानारो किरियो हिननि मथे। माखी छिती थी पई, वठी जाम उॾरी, सभिनी खे बी खाई वेई, कमु लाहे छॾी। त हमरा खणंदा खणंदा ऐं चवणु लॻा त इन औरत पाण खे वरी बेवकूफ़ बनायो, सुठो पाण सां कोन कयो आहे, हमरानि खे माखी खाई वेई, चोरनि खे। उहा चोर वरी वापसी आया पंहिंजे आस्थाने ते, पंहिंजी जॻह ते। माखी हुननि जा कमु लाहे छॾिया। हिते 6-7 ॾींहं थी विया, चोर हुन माई वटि वरी न आया। माई सोचणु लॻी त चोरनि खे सबक़ु मिली वियो, हाणे मूं ॾांहुं कोन ईंदा। त हिते चोरनि खे माखी जाम खाई वेई हुई, तंहिंजे करे 7-8 ॾींहं हुननि खे सोॼी वग़ैरह जाम थी वई, तबियत हुननि जी सही न हुई, तंहिंजे करे हुन औरत वटि न आया। त हिते कुझु ॾींहं गुज़रिया, चोरनि अची हमिलो कयो राति जे टाइम। हाणे राति जे टाइम ते हलूं था, ऐं हूं त इहा औरत पाण खे संवद कोन ॾींदी। त माई बि होशियारु हुजे, जॾहिं राति थी वई त चोर आया, त कमिरे जी हिकिड़ी दरी हुजे, त चोर आस्ते आस्ते हिकिड़ो हुन में ढरियो, ऐं माई होशियारु हुई, सुजाॻ थी वई। माई सोचियो त चोर अची विया। माई हिकिड़ी तमामु तिखी हिकिड़ी काती हुजे, छुरी हुजे, उहा खणंदे ऐं उन दरी जे पासे में लिकी बीह रही, ऊंधा जाम हुजे। ऐं उहो हिकिड़ो चोर आयो, उन दरी मञा अंदरि ॾिसे त हुजे का शइ न। त माई छा कयो, उते दरी मां कंधु कढियो वेठो हो चोर। माई उन जो नक काती सां लाहे छॾियो। त हिते चोर चवणु लॻो त घोड़ाड़े घोड़ाड़े, अलाए छा थी वियो, मुंहिंजो नक अलाए केॾांहुं वियो। नक माई वढे छॾियो हुन काती सां। त ॿिया चोर चवणु लॻा त कुझु कोन थियो हूंदो, तुंहिंजो नक अची वेंदो दरी में, तोखे धकु लॻो हूंदो उनजे करे। त उहो चोर बि लथो, वरी ॿियो चोर चढ़ियो, उन सां बि ईअं थियो। टियों चोर, उन सां बि ईअं थियो। 6 चोरनि सां ईअं थी वियो। सभिनी पंहिंजा नक वढाए छॾिया उन माई खां, ऐं उनखे ख़बर न हुजे त इहा नक माई वढे पई। हिननि सोचियो त को दरी वरी में किथे धकु बक लॻे पियो असांखे। त 7 चोर सरदार हिन जो चवणु लॻो त हाणे 6 बि ज़ख़्मी थी पिया आहियो, हाणे आउं नथो वञा, मां त आउं बि पंहिंजो नक वढाए वेही रहां, को अहिड़ो त हुजे जेको तव्हांखे वठी हले। त उहो 7 चोर 6 चोरनि खे वठी ऐं सिधो पंहिंजे आस्थाने ते आयो, ऐं माई हुन जा नक वढे ऐं हिकिड़ी कंहिं अहिड़ी शइ में हणी ऐं महफ़ूज़ करे रखी छॾिया। त हिते कुझु ॾींहं गुज़रिया, चोर वरी आया। चोरनि जा नक त वढी विया 6 जा, बाक़ी रहियो 7 सरदार। आया राति जे टाइम में, त ॾिसे त उहा माई सुती पई हुजे। चोरनि छा कयो, उन माई खे खट सुधो खंयो, खट ते माई सुती पई हुजे। चोरनि कुलो ॾेई ऐं उन माई खे खणी सिधो आया। हाणे अचनि पिया पंहिंजी जॻह ते, पंहिंजे आस्थाने ते, उन माई खे खणियो खट ते। हाणे टाइम हिननि खे जाम थी वियो, अधु राति पइजी वई हिननि खे, पंधु बि थोरो परे हुजे। त हिते उहो साथी हिन वारा चवणु लॻा सरदार खे त हाणे असीं थकी पिया आहियूं, असीं कुझु टाइम हिते निंड करियूं था, आराम करियूं था, ऐं तूं जांच कजांइ हिन औरत जी, खट रखूं था हिते। त सरदार चवणु लॻो त अमीं भले आराम करियो, छो त उहो ज़ख़्मी थियल हुआ, नक उन्हनि जो कटिलो हो। त हुन सरदार जा साथी हुते निंड करणु लॻा, आराम करणु लॻा। त माई चालाक बि होशियारु हुई, सरदार पंहिंजी धुन में हो। माई छा कयो जो सुजाॻ थी वई ऐं उनखे जाग पइजी वई। माई आस्ते आस्ते करे ऐं जेके विहाणा हुआ उहे रखी ऐं अहिड़े हिसाब सां, ऐं माई आस्ते आस्ते करे उतां खट तां लही वेली, वञी हिकिड़ो पासे में वण हो, उन ते चढ़ी वेही रही, ऊंधा बि जाम हुजे। त उन माई छा कयो, हुन वटि अछी चादर हुई, पोती जंहिंखे चइजे, कपिड़ो चइजे, त उहा मथे उन वण ते ओढे अहिड़े हिसाब सां, बूथ खे ढके नकाब करे ऐं मथे वेही रही वण ते, ऐं अची गाना ॻाइणु लॻी सुठा सुठा। त सरदार उहे गाना ॿुधा ऐं ॾिसे त उन वण ते औरत वेठी हुजे। त हिते सरदार चवणु लॻो त हीअ वण ते हिकु तमामु हसीन परी वेठी आहे। हाणे उहा परी न हुजे, उहा औरत चालाक हुजे। हाणे हुन अछो कपिड़ो ऐं अछी चादर मथे चाढ़े छॾी हुजे, हुनखे परी ॾिसण में आई। ऐं सरदार चवणु लॻो त हीअ गाना ॻाए पई, शायदि मूंसां मोहबत करे थी। ऐं सरदार बि हुन सां मोहबत करणु लॻो। सरदार चढ़ियो उन वण ते, उन औरत ॾांहुं वियो। त सरदार उन औरत सां ॻाल्हाइणु लॻो, त पर उहा चालाक औरत हरामणी हुजे, ॻाल्हाए न, गाना बि ॻाए। त नेठि सरदार हुन सां मथो हणणु लॻो, ॻाल्हाइणु लॻो। त नेठि हुन औरत ॻाल्हायो, ऐं औरत चवणु लॻी त छा आहे। त सरदार चवणु लॻो त आउं तोसां हसीन परी मोहबत करियां थो। त उहा औरत चवणु लॻी, को सबूत ॾे, तूं मूंसां केतिरी मोहबत करीं थो। त उहो सरदार चवणु लॻो त तोखे आउं दिलो जान सां मोहबत करियां थो, तूं परी आहीं, हसीन परी आहीं, ऐं आउं तोसां मोहबत करियां थो, तूं गाना बि ॻाए, तूं हसीन ऐं ख़ूबसूरत आहीं। त औरत हरामणी हुजे, ऐं औरत चवणु लॻी त जे तूं मूंसां मोहबत करीं थो त पंहिंजी ज़ुबान ॿाहिरि कढ वॾी, त तूं केतिरी ज़ुबान तूं पंहिंजी ॿाहिरि कढीं थो। त सरदार चवणु लॻो त हा, आउं पंहिंजी ज़ुबान ॿाहिरि कढी सघां थो। त जीअं सरदार वॾी ज़ुबान ॿाहिरि कढी, त उन औरत वटि उहा छुरी ऐं काती अॻु में पियल हुई। अॻु में उनजा नक वढिया हुअसि, त उन माई वटि अॻु में पई हुई। उन माई छा कयो जो ज़ुबान मां झले ऐं उन सरदार जी ज़ुबान कटे छॾी। जॾहिं ज़ुबान कटे छॾी त सरदार रणू करे हेठि किरियो पट ते। त हिते हिन वारा साथी चोर उहे उथी विया ऐं चवणु लॻा छा थियो, छा थियो, छा। हाणे सरदार ॻाल्हाए सघे त सरदार जी ज़ुबान त कटिजी वई। त हिते उहे
साथी हिन वारा ॾिसनि हुन खट खे त उहा औरत बि न हुजे। त हिते सरदार इशारे में चवणु लॻो त सरदार खे सूरु जाम हुजे, ज़बान कटिजी वई। सरदार चवणु लॻो त वठी हलो मूंखे, वठी हलो वापसी। त उहे चोर उन सरदार साथी खे वठी ऐं सिधो पंहिंजे आस्थाने ते विया, पंहिंजी जॻह ते विया। त उहा औरत उन वण खां लही आई खणंदे खट खे ऐं सिधो आई पंहिंजे घर। ऐं उहे चोर थी विया रवाना। त हिते कुझु टाइम औरत बि सुख सां वेहण लॻी, चोर बि न आया। ऐं चोर सरदार जेको उनजी ज़बान कटिजी वई, उहो बि कुझु वञी आहिस्ते आहिस्ते मिड़ी कुझु थोरो घणो ॻाल्हाइण जहिड़ो थियो, कुझु वञी सही थियो। ऐं पंहिंजे साथीअ चवणु लॻो त उन औरत ई मुंहिंजी इहा ज़बान कटी हुई। वॾी निभागी आहे, वॾी चालाक आहे, धूड़ विझो, पाण खे इहो खज़ानो नथो खपे। ऐं पाण हलूं था बादशाह वटि, जेका पाण ॿनी जी खेड़ी हुई, पाण खे उहो पंहिंजो मुआवज़ो वठी ॾींदो बादशाह उन औरत खां। त उहे 7 ई चोर आया उन बादशाह वटि। बादशाह बि उहो हुजे जेको हिननि खे उहा ज़मीन ॾिनी हुजे। त उन 7 ई चोरनि उन बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। ऐं ॿियो कुझु त कोन ॿुधायो, सिर्फ़ु ॿनी वञी जो ॿुधायो त ॿनी असां जेको आहे उनखे खेड़े ॾिनी, हाणे असांजो हक़ थिए थो। त उन औरत खे बि बादशाह घुरायो। त जॾहिं उहा औरत आई, पंहिंजो मुड़ुस खे बि गॾु वठियो आई। त बादशाह उन औरत खां पुछा कयो त हीअ जेको चवनि पिया, छा इहो बिल्कुलु सच आहे? त हिते उहा औरत चवणु लॻी त बिल्कुलु सच न आहे, हीअ हिकु चोर आहिनि। ऐं हिननि मूंखे तंग बि जाम कयो, मूंखे परेशान बि जाम कयो। मूं हिननि खे मिंत कोन कई, न को मूं हिननि खे चयो त मुंहिंजी ॿनी उहा खेड़े, उहा ॿनी तव्हां असांखे ॾिनी हुई। ऐं हीअ साबिती तौरु तव्हांखे नक ॾियां थी हिननि जा। ऐं मूंखे तंग कयो, हीअ नक हिन जा मूं वढे रखिया आहिनि, तव्हां नक हिन जा ॾिसी सघो था। त बादशाह उहे नक बि ॾिठा। ऐं पोइ बादशाह खे बि ख़बर पइजी वई त हीअ के चोर आहिनि। त बादशाह पंहिंजे सिपाहियुनि खे चई ऐं उन 7 ई चोरनि खे क़ैद कराए छॾियो। ऐं बादशाह दिलि में सोचणु लॻो त हीअ माई तमामु होशियारु ऐं चालाक आहे, ज़हन वारी आहे। उन बादशाह छा कयो, उन जे मुड़ुस खे पाण सां गॾु वज़ीर रखी छॾी। ऐं बादशाह चवणु लॻो हीअ माई हिन मुड़ुस जो साथी आहे। जेसिताईं माई आहे हिन मुड़ुस सां गॾु ऐं हिन खे आउं वज़ीर करे रखां थो, हर मसइले जा हल हीअ माई कढी वेंदी। हीअ माई तमामु होशियारु आहे। त नेठि बादशाह उन माई जे मुड़ुस खे वज़ीर करे छॾियो। माई तमामु होशियारु ऐं चालाक हुई। ऐं पोइ त उहा माई ऐं उनजो मुड़ुस तमामु सुठा थी विया, पंहिंजी ख़ुशी सां सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। ऐं बादशाह खे बि हिकु वज़ीर मिली वियो। ऐं वज़ीर जे ज़रिए हिकिड़ी माई होशियारु ज़हन वारी मिली वई। त बादशाह चयो त कमु सभु थी वेंदा, या माई करे वेंदी, वज़ीर ऐं हिन जे मुड़ुस खे करे छॾियां थो। त उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।